की चित में मेरा सबो दुख गवाई जियो। आशा रखी चित में मेरा दुख गवाई जियो। बोलो गुरु नानक देव की जय। सतगुरु बाबा जुड़िया राम साहिब की जय। धनाश्री मेला पंजवा एक ओंकार सतगुरु प्रसाद। सगल मनोरथ प्रभते पाए, सगल मनोरथ प्रभते पाए। कंठ लाए गुर राखे, संसार सागर में जल नदी ने। किन्ने नदुत्तर भाखे, जिनके मन साचा विश्वास। पेख पेख स्वामी की शोभा, आनंद सदा उल्लास इकराव। चरण शरण पूर्ण परमेश्वर, चरण शरण पूर्ण परमेश्वर। अंतर्जामी साखियो, जान बूझ अपना कियो नानक। भगतन का अंकुर राखियो, जान बूझ अपना कियो नानक। भगतन का अंकुर राखियो। चौ सतनाम श्री हर वाहिगुरु, वरी भी चौ सतनाम श्री हर वाहिगुरु। धनाश्री महिला पंजवा एक ओंकार। सगल मनोरथ प्रभते पाए, कंठ लाए गुर राखे। उनजा सब मनोरथ पूरा थियंदा जेको पंहिंजे कंठ में पंहिंजे गुरनि खे रखे थो। गुरनि जो ॾिनल नाम सदाई जपे थो, उनजा सब मनोरथ पूरन थियंदा। संसार सागर में जल न दीने, किन्ने न दुतर वाखे। वो गुरु असांखे संसार सागर जे मोह माया में जलण नथो ॾे। असांखे किथे भी कोई भी दुख नथो अचण ॾे पियो। चओ श्री हर वाहिगुरु। छो जिनके मन साचा विश्वास, जंहिंजे मन में सच्चो विश्वास आ। जीअं अॼु सत्संग में ॿुधोसीं त संतनि जे मथां जेको विश्वास रखे थो उनजी हर आशा पूरी थिए थी। पर जॾहिं संतनि में विश्वास हुजे, चओ श्री हर वाहिगुरु। कॾहिं विश्वास अचे तो पेख पेख स्वामी की शोभा, आनंद सदा उल्लास। वो विश्वास कॾहिं अचे तो जॾहिं असां उनखे घड़ी घड़ी ॾिसूं था। पेख पेख जंहिंमहिल घड़ी घड़ी उन नज़र सां ॾिसूं था, न कि उन मां असां खोट कढूं था त भई संत हीअं संत हूअं, त असांजो विश्वास पक्को थींदो ई न। अगरि उन्हनि संतनि खे असां परिपूर्ण समझूं था, तॾहिं वञी असां उन्हनि में पूरो विश्वास पाए सघूं था। तॾहिं असां घड़ी घड़ी उन सतगुरनि जो दर्शन करे आनंद सदा उल्लास। पोइ असांजे मन में सदाई आनंद ऐं उल्लास रहे थो। हूअं त सॼो संसार चिंताउनि में ग्रस्त पियो आहे। चवंदा आहिनि जंहिंमहिल ॾिस जेको ॾिस के न के चिंता में फाथो ई पियो आहे। नानक दुखिया सब संसार, सो सुखिया जिस नाम आधार। नाम जो आधार खणो ई नथा, वो दुखी ही थियनि था। हिकिड़ो शख्स हुयो, वञे पियो के लंबे सफ़र ते, अकेलो हुयो कार में। लंबी सारी पुल हुई, जंगल हुयो, लंघे पियो। जल्दी जल्दी फास्ट गाड़ी हले पई, पंहिंजी मंज़िल ते पहुचणो हुयुसि। अचानक छा थियो, हिन लंबी पुल ते हुनजी गाड़ी ख़राब थी वई। गाड़ी ख़राब, टायर पंचर थी वियो। चिंता में अची वियो त भई कुछ न थियो आहे। गाड़ी खे साइड में बीहाई, ॾिसे त गाड़ीअ जो हिकु टायर पंचर थी वियो आहे। चओ श्री हर वाहिगुरु। वीचार में अची वियो भई हाणे त मूंखे लेट थी वेंदी, मूंखे टायर बदिलाइणो पवंदो। आख़िर बदिलाइणो बि पवंदो, केरु ईंदो मदद कंदो, मूंखे ई करिणो आहे। गाड़ी में जैक लॻाई, टायर खोली, चार हुनजा नट खोली, साइड खां रखी, टायर लाथई, ॿियो खई। जंहिंमहिल जो उहो ॿियो टायर लॻाई, उहे चारई नट नंदीअ में जीअं पुल हुई त उते ईअं थोरी लाइनूं बि हूंदियूं आहिनि, पुल ते तव्हां ॾिठियूं हूंदियूं। उन मां उहे चारई हुनजा स्क्रू हुया, उहे पाणी में हली विया। चओ श्री हर वाहिगुरु। हे त वाइड़ो थियो भई हाणे मां छा कंदमि। नंढी में स्क्रू त मिलंदा न, ॿिया बि मूं ॾे आहिनि न, छा कयां।
भी रहियो चिंता करण हेॾां होॾां निहारे कोई भी अचण वारो कान्हे। आख़िर दूर नज़र वयसि हिकु किसान अचे पियो गरीबड़ो हिकु लकड़ी पंहिंजे हथ ते कुल्हनि में विझी करे चई भई हाणे हे मुंहिंजी छा मदद कंदो। तॾहिं बि उहो अॻियां आयो चई भई छा थियो अथई अकेलो बीठो आहे कुझु कमु अथई कुझु मदद कयई। चई हाणे मदद तूं छा कंदे पर मुंहिंजो टायर पंचर थी आहे स्क्रू हली आहे नदीअ में ॿिया मुंहिंजा आहिनि कान मकेनिक बि हिते आहे कान। चई हिकु ॻाल्हि चवां अगरि मञे त चई भई छा। चई हाली कर हितां खां 10 किलोमीटर परे हिकु गैराज आहे उते तोखे पहुचणो पवंदो पोइ तुंहिंजो कमु थी वेंदो। चई फ़िलहाल कीअं वञा फ़िलहाल छा कर गाॾीअ में 3 टायर ॿिया बि आहिनि उन्हनि जो हिकु हिकु स्क्रू कट हिन टायर खे 4 स्क्रू लॻाइसि 3 लॻाइसि ऐं तुंहिंजी गाॾी हलंदी पई तूं हुते पहुची वेंदे पोइ तूं सभई स्क्रू विझाए छॾिजे। चई वाह भई वाह इहो अकुल त मूंखे छो न आयो तोखे कीअं आयो तोसां त ईअं थियो आहे गाॾी पंचर थी अथई। चई न बाबा मां गाॾी में कॾहिं वेठो ई न आहियां। चई पोइ तोखे इहो कीअं कमु यादि आयो मूंखे छो न यादि आयो की मूंखे ईअं करणु खपे। चई भाई तूं जंहिं वक़्तु चिंता में ग्रस्त हुए तंहिं महिल मां सल्यूशन में ग्रस्त हुयमि त भाई हिन चिंता मां ॿाहिरि कीअं निकिरजे। असांजी लाइफ बि उहा ई आहे कोई भी कम कोई भी ॻाल्हि बिगड़े थी उनजे मथां दिमाग़ हली थो वञे त भाई मूंखे चिंता आई छो आहे इहो कमु मूंसां ई छो थियो आहे भॻवानु मूंसां ई ईअं छो कंदो आहे। इहा सोच में असां ॿुॾी था वञूं उनजो सल्यूशन ते फोकस नथा कयूं पिया। जंहिं महिल फोकस करणु सिखी वियासीं त चिंता नंढड़ी सी लॻंदी। हिकु राजा हुयो उनजे लाइ बि ईअं थियो लश्कर खुटी पियो हाथी थोड़ा हुया चढ़ाई थी वई हुई साम्हूं राजा जी छा करे घोड़नि खे नकली सुंड लॻाए छॾियईं जीअं मुंहिंजा ई हाथी घोड़नि खे न मारनि ऐं जंग जीते वियो। छो त सल्यूशन कई नकली सुंड लॻाए ऐं युद्ध जीते वियो। असां छा था कयूं उन ग्रस्त चिंता में गलताइवान था थी वञूं। जंहिं इहो रस्तो कढियोसीं त शायदि असां बि कॾहिं चिंताग्रस्त न थींदासीं। बसि आदत हुजणी खपे सल्यूशन ॻोल्हण अचण जी। चओ श्री हर वरी बि चओ श्री हर। इहो कॾहिं थिए थो जॾहिं पेख पेख स्वामी की शोभा ॾींहुं राति उन सतगुरनि जो चिंतन पंहिंजे अंदर में आहे त चिंता दूर थी थी वञे। आनंद सदा उल्लास सदा ई अंदर में आनंद ऐं उल्लास रहनि था। पोइ भले अमृत वेले उथंदा हुजूं चाहे 10 ताईं सुम्हंदा हुजूं पर शर्त इहा आहे त हर घड़ी हर वक़्तु हर पल उहो साईं अंदर में यादि हुजे। चरण शरण पूरण परमेश्वर अंतर्जामी साखियो। हमेशा चरण शरण यानी चरण पंहिंजे अंदर में हुजनि शरण उन साईं जी हुजे। अंतर्जामी साखियो पोइ ॾिसो अंतर्जामी साक्षात नज़रे तो पोइ तस्वीर नथी ॾिसण अचे उहा जान बूझ अपना कियो नानक भगतन का अंकुर राखियो। हे मुंहिंजा नानक ॼाणी बुझी करे पंहिंजो कजाए भगतन का अंतर राखी अंकुर राखियो। पंहिंजे भक्तनि जो अंकुर उहो सदाई रखे थो पियो। यानी जीअं असां अमृत वेले उथूं था इहे फल असांजे नाम रूपी बर्तन खे फल लॻनि था वण खे पर शाम जो जंहिंमहिल श्री रहरास साहिब पढ़ूं था उहे वण जा बूटा। त अॼु आहे विस्पति सो प्यारी सात्संग शाम जो 6:30 खां 7 श्री रहरास साहिब जो प्रोग्राम रखियो वेंदो आहे जंहिंमें आरती ऐं रहरास बि थींदी आहे। सो प्रेमी जेके अची सघनि सो ज़रूरु अचनि जेके न अचनि से पंहिंजे घर पंहिंजी दुकान ते रहरास साहिब जो नेम ज़रूरु ठाहिनि। त छो वण उहो जंहिंमें पहिरें गुल लॻंदा उहे ई फल थींदा। इन लाइ कोशिशि इहा कंदासीं त हमेशह जुड़ूं नाम सां ई जुड़ूं। बोलो गुरु नानक देव की बाबा जुड़िया नाम साहिब की।